उमरकोट में बदमनी वधी वई। हथियारबंद पुलिस एहलकारनि जे घर मां हथियारनि जे ज़ोर ते फुर लुट करे फरार थी विया आहिनि। शहर में हथियारबंद हेड कांस्टेबल सईद काशिफ शाह ऐं घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए घर में लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं लखें रुपया रोक रक़म खणी फरार थी विया। पुलिस एहलकार पंहिंजे पटे भाई ऐं एसएचओ सिटी अता लग़ारीअ खे फोन कंदो रहियो पर पुलिस मदद लाइ न पहुची सघी। दादरसी न थियण ते हेड कांस्टेबल मीडिया अॻियां रोई ॾिनो। पटे भाई फोन न खण ऐं वाक़े वारी जाइ देर सां पहुचण ते हेड कांस्टेबल काशिफ शाह पटे भाइयुनि ते ॾमिरजी पियो। पुलिस एहलकार ख़ातिरियूं कराईंदा रहिया पर आख़िरी इतलाउनि ताईं फोरन जो को बि पतो न पइजी सघियो। वाज़िह आहे त उमरकोट शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे। 2 ॾींहं अॻु खीर जे वाड़े ते खीर विकिरो कंदड़नि खे नामालूम हथियारबंदनि गोली हणी क़त्ल करे फरार थी विया। हर ईंदड़ ॾींहुं फुर ऐं चोरनि जे वधंदड़ वाक़िअनि खां पोइ शहरनि में ताव पखिड़ियल आहे।